ॾींहुं जेको आहे 14 अगस्त पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं आहे। इहा त असां किताबनि में पढ़ी आहे। असां खां जेके वॾा आहिनि, जेके बुज़ुर्ग आहिनि, जिन में ग़ुलामी में वक़्तु गुज़ारियो आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी त आज़ादी छा आहे। आज़ादी उहा नेमत आहे जेको इंसान ग़ुलाम थी रहियो आहे, उन आज़ादी उन खां पुछो त आज़ादी छा आहे। अगरि को ग़ुलाम कंहिं वटि क़ैद आहे ऐं थोरो असां फेक चऊं 78 साल जी असां जेकॾहिं पोइ ते हिस्ट्री खे पढ़ी ॾिसूं, अॼु जेका आज़ादी असांखे मिली आहे 78 साल उनखे गुज़री चुका आहिनि। उन वक़्तु अंग्रेज़नि जी हुकूमत हुई, हिंदुस्तान पाकिस्तान गॾियल हुया। मुस्लमाननि खे एतिरी आज़ादी न हूंदी जो पंहिंजी अलाह जी इबादत कनि, आज़ादाना तौर पंहिंजी इबादत करे सघनि। ग़ुलाम ईअं चइजे त उनखे जेकॾहिं चए त उथ त उथी बीहंदो, जेकॾहिं उनखे चवंदा वेह त वेही रहंदो हुयो। हुननि खे एतिरी ज़रूरत न हूंदी जो यानी पंहिंजो आज़ादु उनखे इस्तेमालु करे सघनि, आज़ादु घुमी फिरी सघनि। ग़ुलामी उन शइ खे चइबो आहे। असांजा बुज़ुर्ग वेठा आहिनि, उन्हनि खां तव्हां पुछी ॾिसो त उन वक़्त जी छा हालत हूंदी हुई। न बिजली हूंदी हुई, न अहिड़ी सहूलियत हूंदी हुई। उन वक़्तु असांजा बानी, असांजा रहब हज़रत क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना, उन्हनि खे इहो ख़्यालु थियो त छो न असां पंहिंजो मुल्क आज़ादु करायूं, असां पंहिंजो मुल्क पाकिस्तान बणायूं। उन जेका असां